अला जेकॾहिं शहर के वेझा वेठा हुजूं हा त राशन बि मिले हा। अची झंग में वेठा आहियूं सो हुमी बुख में रहंदासीं। हा वाले के शहर को वेझे बैठे से अजे बैठे न बाकी आप रही जी के सब ना यही हालत है। आप वाले हुक्मरान के को तप न देवन सो वाले राशन दे समझो तुसा मा खासो क्यों मत गई वे न बाबा माण्हुनि खे जाम मिलियो आहे। अलाए कंहिंको मिलिया जंहिंको पुछी हूंदी घोड़ा घोड़ा है। असां वाले माइट तो हैदराबाद ना लग बैठे न पर पुछा कर जड़े अफगानी बैठे वन हराम को दाल वा अध पा बि मिलिया वने हुक्मरान असां माइट को तो इन कावड़े वधे न जड़ी इन दी बाह चायो वन। तोखे कहिड़ी ख़बर सॼो ॾींहुं वेठो हिते आहीं इहा अजायूं तबू न ॾींदो वञे। मेरे को खबर है को टांडा लगसी इन करे मां रिकॉर्डिंग चाहिए वदा हुन बुध माइट को। अस्सलाम वालेकुम दोस्तों ही गोठरान जो कान दौर है। गोठरान जो कान दौर हैदराबाद का तकरीबन 4 किलोमीटर में फासले से लगे तो हैदराबाद टूल प्लाजा कोका रोड ते है। असांजे पासे में अध किलोमीटर ते माना जय जो हाउस है इन पासे 2 किलोमीटर खन असां पासे रावल फार्म है। पर हिन गोठ में अज डी तई न जहेजे वारन न पीपल्स पार्टी रावल फार्म वारन कंहिं बि असांजे गोठ वारन जी न हेल्प कान कई आहे। अज डी ताईं असां खां को बि पुछण वारो बि न आयो आहे त बाबा अवां हिन लॉकडाउन में मवायो या बतायो को बि एतिरनि ॾींहंनि खां पोइ बि अवां को हले पियो तो अवां त अवां जे घर में सामान आहे राशन आहे या कंहिं अवां खे कुझु ॾिनो आहे न। दुनिया हर जगह ते ही PPR या PTI वारा जग सब ऐलान कन वेठा त बाबा असीं माना ॾियूं वेठा ग़रीबन के ही हू पर असांजे ॻोठ में अॼु ॾींहं ताईं को काउंसलर बि कोन पहुतो आहे। एॾी मंज़िल ते बि कोन आहियूं। मेन रोड ते पासे में ॻोठ आहे कंहिं में एतिरी हिम्मत कोन थी आहे जेको लही अची असां खां पुछे। इलेक्शन जे टाइम में ही वॾेरा शाही ही जेके बि ही हाजी खान जहे जो जेको चए थो ॻोठ ई मुंहिंजो आहे ये अचे तो इलेक्शन में हर हिकिड़े माण्हू के त बाबा फिलाणो किथे आहे फिलाणो किथे आहे। अॼु उन खां पुछूं था त जय साहब अवां किथे आहियो छो ही ॻोठ अव्हांखे विसरी विया आहियो। वोटनि जे टाइम ते ही असांजो ॻोठ अव्हांखे यादि ईंदो आहे ऐं इलेक्शन खां पोइ छो असांजो ॻोठ इंडिया में हलियो वेंदो आहे। छा असांखे बि ख़ुदारा असांखे बि हक़ ॾिनो वञे ऐं पीपल्स पार्टी वारनि खां बि अपील था करियूं त हींअर सियासत जो टाइम न आहे हींअर इंसानियत जो टाइम आहे। अवां सभिनी जेके बि आहिनि सभिनी सां हिकु जहिड़ो हलो। अवां पंजनि खे नवाज़ियो पिया पंजनि खे ॾियो पिया छो असां त इंसान आहियूं। हीउ सॼो ॻोठ जेको हिननि जो वास्तो हैदराबाद सां रोज़गार सां आहे रोज़गार सां आहे वाबस्ता 14-15 ॾींहं या 20 ॾींहं लॉकडाउन जे करे सभु जा सभु मज़दूर गाॾियुनि वारा सभु पंहिंजनि घरनि में महदूद थिया वेठा आहिनि थिया छो इहो इन्हनि जा बचा कोन्हनि इहे किथां खाईंदा। इन जे बारे में ख़ुदा करे महिरबानी करे ही सोचो ऐं सोचण जो हींअर टाइम आहे त इंशा ताला असां सां गॾु हूंदासीं ऐं न त पोइ वरी अलाह मालिक आहे। इहो भी बरोचे ता दाबा तोर भी घर बा माये नाल किसे करी भुख चुपे मर देवे तभी गलेंदे निवे।